हालानी मां ख़बर ॾींदालो त हालानी में ज़िले नौशर फिरोज फूड खाते जे फूड कंट्रोल अली मक्सी, फूड इंस्पेक्टर शौकत आराई, बदर किरियो, रोस्तम गोपांग, आसिफ जोयो जी अगवानी में हालानी क़ौमी शाहरा भरसा काटन फैक्ट्रियुनि में कणक ज़ख़ीरो कंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ छापा। मुख़्तलिफ़ फैक्ट्रियुनि जंहिंमें मेमून काटन फैक्ट्री, सदाबार काटन फैक्ट्री, शहनशाह काटन फैक्ट्री में छापा हणी 6000 जे लॻभॻ कणक जूं बोरियूं हथ कयूं वयूं आहिनि, जॾहिं त ज़िले नौशर फिरोज में 13 लाख टन कणक फूड खाते खे ख़रीद करणी आहे, जॾहिं त ज़िले नौशर फिरोज फूड खाते ज़िले नौशर फिरोज में सिर्फ़ 7.5 लाख बोरियूं ख़रीद कयूं वयूं आहिनि, जॾहिं त ज़िले नौशर फिरोज में कणक जो टारगेट पूरो करणु फूड कंट्रोल ऐं फूड इंस्पेक्टरनि लाइ मसइलो बणिजी वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।